बारिश से मुतासरा वार्ड नंबर 5 के मकीनों ने डीसी ऑफिस के गेट पर एहतजाजी धरना देकर बैठ गए। मजीद मालूम करते धरने के शुरा। तो यो मुतालबो है जो 5 नंबर वार्ड सैनमा माला सजो घर असांजा बुढ़ी आन असां इन आले इदारन के चऊं था त बाबा खुदा रहा गरीबन जी सार लहो काथे आ डीसी काथे आ टीएमओ काथे आ उतो जो काउंसलर सब गरीब गुरबा ए यतीम सब असां गद आहिनि हिननि सां वॾो ज़ुल्म आहे। हे गरीब घरनि खां निकिरी नथा सघनि। रोज़ जेको रेड़ी गॾा गॾो हलाए उहो कारियूं आने मुसलसल 82 कलाक बरसात थी आहे ये गरीब कारे वञनि। खुदारा डीसी खुदारा कुछ ख्याल कर पांजा भी बचा थी मता खुदा पांजे बचन में विझई मता खुदा पांजे बचन में एड़ो जुल्म करे मता पांजो घर किरई खुदारा गरीबन जी मदद। जॾहिं खां वठी बरसात थियो आहे असांजा चूंडल नुमाइंदा अलाह जे महिरबानी सां वञी कराची वेठा आहिनि। वोटनि जे टाइम त वॾेरनि जो पघर नथो बीहे पर हाणे उहे वॾेरा जॾहिं असां ते माल आयो आहे उहे लभनि ई नथा। असां गुज़िरियल टाइमनि खां वठी 7 ॾींहंनि खां वठी असां बरसात जे हेठि पिया आहियूं। असांजो जेको मानी टिकी आहे ऐं ग़रीब मज़लूमनि जो उहो बि असांखे नसीब नथो थिए। हितां जो जेके डीसी ऐं करप्ट जेको राशि 10 सालनि खां वठी हिते डीसी वेठो आहे वॾेरनि जो चिमचो जेको वॾेरनि जो कमाऊ पुट आहे। काॾे वञूं सॼी राति बरसात जे हेठो पिया आहियूं कली जे लाइ बि कोन्हे वारो। डीसी साहब ऐलान कंदे पिया त 6 ॼणनि खे कली ॾे जेके पैसा साईं 1000 रुपयो वठे परवाह न ॾे 1000 रुपयो असां मिस्किन माण्हू 1000 रुपयो किलो कली जा कल वञी पियो असां वञी रहा तो बच्चों के मथा विझूं। ॿी हिकिड़ी ॻाल्हि जी धरने के शुरा ने सिंध के आला हुकाम से मुतालबा किया। डिप्टी कमिश्नर कंदक कोर्ट के खिलाफ नोटिस लेकर हमें इमदादी रिलीफ पैकेज देकर इस मुश्किलात से बचाया जाए। मोहम्मद उस्मान टावरी के साथ इस्लाम दीन बंगवार वश न्यूज़ कंदक कोर्ट।